भरो, मानो जख्मी सही डगमगाते चलो, संगो आहन से राह के संगो आहन से अपनी जंजीर को जगमगाते चलो, जगमगाते चलो। मुबारक जो हकदार असांजो प्यारो दोस्त मुकेश साहब, आऊं आयसि पे त माण्हू खे ख़्यालु ईंदो आहे, माण्हू थकी बि पवंदो आहे। जीअं मुकेश ॻाल्हि कई त तव्हां गर्मी में पोइ थक थियो आहे, त मुकेश खे ॿुधाइण थो चाहियां, जॾहिं हिते अची असां सूफ़ीज़म ते टेबलास था ॾिसूं, हिते अची असां शागिर्दनि जी उहा एक्साइटमेंट था ॾिसूं, हिते अची असां शागिर्दनि जी उहा बराबरी था ॾिसूं, जंहिंमें मर्द तोड़े औरतूं, नंढा ॿार तोड़े फीमेल, सभु बराबरि वेठा आहिनि। मज़हब, रंग, नस्ल जे फ़र्क़ खां सवाइ सभु जॾहिं बराबरि वेठा आहिनि त इहे शयूं थक लाहींदियूं आहिनि, थक थींदो कोन्हे। ऐं इहो अहसासु जॾहिं ॿार इनाम वसूल करणु अचे, जॾहिं ॿार इनाम वसूल करणु अचे, जंहिं वटि पाइण लाइ सुठी चपल, सुठा शूज़ त न हुआ, इहो अहसासु हिन गर्मी जे अहसास खां हज़ारे दफ़ा ख़ूबसूरत अहसासु आहे। मुख़्तसिर गुफ़्तगू कबी, ही जेके असांजा सभु दोस्त आहिनि, सिंध जो असुल रूप ही आहे। माण्हू पुछनि था सिंध छा आहे, सिंध जो कई रूप था ॾेखारीनि, हक़ीक़ी रूप सिंध जो ही आहे, सिंध जो शऊर ही आहे। साईं जिन ॻाल्हि कई पे मूंखे नालो ज़हन मां लही वियो, जिन ज़मीन ॾिनी, यकीन करियो बिल्कुलु हुन वटि 200 एकड़ ज़मीन हूंदी, पर ही सिर्फ़ु ज़मीन कान ॾिनई, हीअ असांखे शऊर ॾिनई, हीअ सॼी सिंध ॾिनई असांखे। जेकॾहिं ॾिठो वञे, ही फ़क़ति इहे प्रोग्राम कोन्हे, फ़क़ति इहे टेबलास कोन्हे, फ़क़ति इहे ॻाल्हियूं, फ़क़ति इहे नारा, इहे शयूं न आहिनि। देर पा नज़र में ॾिसबो, ही हिकिड़ी नई रिवायत पई पैदा थिए, ही नओं शऊर पियो तख़लीक़ थिए। असां सभिनी खे असां जेके हिते दोस्त वेठा आहिनि, हाणे फुक़दान हिकिड़ी शइ जो आहे, उहो ज़िक्र करे थो वञा। असां सभिनी खे हिकिड़ो तय करिणो पवंदो, असांखे हिकिड़ी लीक कढणी पवंदी, असांखे हिकिड़ो पासो तय करिणो पवंदो त कहिड़े पासे बीहणो आहे, असांखे कहिड़ी सिंध जो साथ ॾियणो आहे। असांजा काफ़ी दोस्त या सॼी सिंध इलाही ॻाल्हियुनि में तव्हांखे, मुकेश हिन फील्ड में आयो, हिननि कमु कयो, इलाही माण्हू तव्हांखे घर वेठे चवंदा असां तव्हां सां गॾु आहियूं, शायदि मुनाफ़िकी वारा आसरा बि ॾींदा। ऐं सम्झां थो त तारीख़ में जेका वॾी मज़लूमत जो दास्तान आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम, शायदि हुनखे यज़ीद क़त्ल कयो हुजे, शहीद कयो हुजे, पर हुनखां वधीक मूंखे अफ़सोस ऐं या क़ातिल उहे कुफ़ी थो सम्झां जेके मुनाफ़िक़ हुआ, जेके ज़ाहिर थी न वेठा। हुनखे ख़बर हुई, पर हुनजी मुनाफ़िक़त हुई। छो असां सिंध वासियुनि खे फ़ैसिलो करिणो पवंदो, हिकिड़ी लीक कढणी पवंदी त असां पंहिंजो मुस्तक़बिल कहिड़े पासे था वठी वञूं। असां कंध हेठि करे, मिंथूं करे, के टके जी नौकिरी जे आसिरे था वेहूं, या असां उन्हनि ॿारनि जा वालिदैन था थियणु चाहियूं जिन खे भले पेर में चपल न हुजे, पर हू पढ़े थो, हू अॻियां वधे थो। हैरान कुन ॻाल्हियूं आहिनि, ही जेके ॻाल्हियूं आहिनि, ही जेके टेबलास आहिनि, हैरान कुन आहिनि। मिसाल तौर लाड़ में वेठा आहियूं असां, ऐं हैरत आहे, लाड़ जे नंढड़े ॻोठ में वेठा आहियूं, हिते रूमी जो ज़िक्र पिया ॿुधूं असां, हिते असां सूफ़ीज़म पिया ॿुधूं, होॾां माइक्रोस्कोप कई आहे, कार्डियोवस्कुलर सिस्टम पियो आहे, हिते असां साइंस पिया ॿुधूं, साइंस पिया ॻाल्हायूं, जिन जो तसवुर ई कोन हो। कुझु साल पहिरीं जिन जो तसवुर ई कोन हो, अॼु उहे शयूं आहिनि। तीअं अॼु जेके शयूं आहिनि, ही जेके ख़्याल हिननि ज़हननि में पलजनि पिया, इहे ख़्याल वधी वण थींदा, ऐं इहे ख़्याल इलाही घणो अॻिते वेंदा, ऐं ॾाढो बुरुमीद आया। ही जेके ठीकु आहे, प्रोग्राम त ठीकु आहे, हिनखे ॾिसी, पर हिन इलाइक़े में अहिड़ा प्रोग्राम थियणु, इहा वॾी ॻाल्हि आहे। मूंखे ख़ुशी सभिनी खां वधीक इन ई ॻाल्हि जी आहे। असांजा ही दोस्त मुकेश चयो त तव्हां जॾहिं ख़्यालु कयो था, प्रूफ्ड ॻाल्हि आहे, लॉ ऑफ अट्रैक्शन तव्हांजो कमु करे थो, ऐं उहो बाक़ाइदे कमु करे थो, ऐं जॾहिं तव्हांजो लॉ ऑफ अट्रैक्शन कमु करे थो, तॾहिं तव्हांखे उहे रुकावटूं नज़र अचनि ई कोन थियूं।
अयाज जे नई शहर वांगे राह के संगा आन के टकराव से अपनी जंजीरें जगमगाते चलो। सो हाणे असां सभिनी दोस्तनि खे पक्को फ़ैसिलो करणो पवंदो, वाइदो करणो पवंदो, ख़याली ॻाल्हियूं कोन करणियूं पवंदियूं। जेको जिते आहे, जेको जिते आहे, आउं जिते आहियां उते मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे आउं पंहिंजो कमु करियां। तव्हां जिते आहियो तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हांखे पंहिंजो कमु करणो पवंदो। डूंगर न डोरे भई सिकण जूं सुधूं करे घर वेठी घोरे पिड़ी करणु जिंदड़ो। महबूब ईअं कोन मिलंदा आहिनि, मंज़िलूं ईअं कोन मिलंदियूं। घर वेठे मुंहिंजा महबूबा ऐं तोसां क़ुर्बान, मुंहिंजी सिंध ऐं तोसां गॾु, मुंहिंजा मुकेश ऐं तोसां गॾु, असां सिंध जे शौर सां गॾु।